नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त के खैबर मां ख़बर ॾींदा डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह चयो आहे त मटियारी शहर में अधु दख़लियूं ख़त्म करण खां पोइ तरक़ियाती कम जारी है, जंहिं तहत शहर के सर्कुलर रोड ॾियण खां सवाइ डेरिन जे निज़ाम के बेहतर करण ऐं शहर जी खूबसूरती लाइ पेट्रोलियम ऐं गैस फंड्स मां स्कीमूं मंजूर कयूं वयूं आहिनि, जिन खे जल्द मुकमिल करे अवाम के सहूलतूं ॾिनियूं वेंदियूं। अहिड़नि ख्यालनि जो इज़हार हिन मटियारी शहर जो दौरो करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल मजीद ज़हरानी, सैयद करार शाह, इंजीनियर तारिक मेमून, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मोहम्मद साबिर काका समेत ॿिया अमलदार मौजूद हुआ। डिप्टी कमिश्नर मटियारी चयो त ज़िले इंतज़ामिया शहरनि जी थोराइती आहे, जिन नाजाइज़ हद तकलियूं हटाइण में का बि रुकावट न विधी ऐं इंतज़ामिया सां भरपूर सहकार कयो। हिन तरक़ियाती कमनि में मयारी मटीरियल इस्तेमाल करण लाइ लाॻापियल इंजीनियरनि खे हिदायतूं ॾींदे रोड जी तमीर लाइ साइड ते मौजूद पेवर ब्लॉक खे नाक़िस करार ॾींदे फौरी तौर ते तब्दील करे आला क्वालिटी जो पेवर ब्लॉक इस्तेमाल करण जी हिदायत कई। हिक सवाल ते डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह चयो त अदालती हुकुमनि ते हद दख़लियूं हटाइण लाइ बिना फर्क जे ऑपरेशन कयो वियो आहे। अल्लाह जे फज़ल सां एंटी इंक्रोचमेंट ऑपरेशन अॼु पुॼाणी ते पहुतो आहे। हाणे तरक़ियाती कम करे शहर ॾांहुं वेंदड़ रस्ते जी ऊचाई वधाइण समेत पाणी जी नेकारी लाइ डेरेज निज़ाम के बेहतर कयो वेंदो त जीअं शहरियुनि खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ पेश न अचे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।